निंड मां उथी करे घर जूं साॻियूं भितियूं ॾिसी करे लाड़कनि जूं साॻियूं घिटियूं ॾिसी करे मां ॾाढो बेज़ार थी वियुमि। सो मां सोचां पियो त इस्लामाबाद वञिजे या कराची वञिजे, पर हालात इजाज़त न पिया ॾियनि। पोइ मां पंहिंजी सोच खे महदूद कयो त मुंहिंजो ख़्यालु सिधो आरटी रेस्टोरेंट ते वियो। छा तव्हां सोचो था त वॾो होटल माना वॾा पैसा, पर ईअं नाहे। सो मूंसां गॾु मुज़मिल हुयो ऐं मां जीअं एंटर थियुसि त मूंखे पंहिंजे फ्यूचर जा टेंशन ऐं घर जा मसइला सभु विसरी विया। छा तव्हां सोचो पिया त ही पेड प्रमोशन आहे, पर न, मूंखे रुपयो बि न मिलियो। ऐं यकीनन ॾाढो ख़ूबसूरत एम्बियंस हुयो। LED एॾी वॾी हुई जो माण्हू ॿाहिरि निकिरी पिया अचनि। जीअं ई मां कुर्सी ते वेठुमि त तीअं ई हमरा बि किरी पियो। मूंखे लॻो त ही भाई गेम पियो खेॾे, पोइ ख़बर पई त ही भाऊ ऑर्डर वठण आयो आहे। सो मां हिते वेठे वेठे ॾाढा मुल्क बि घुमी आयुसि। हीअ पुल बि सुठी आहे, पर चांडका पुल अथव। सभ खां पहिरियों मिंट मार्गरीटा आई ऐं मां हुनजो सिप पयो त मुंहिंजो अंदर ई ठरी पियो। 9 आउट ऑफ 10। प्रेज़ेंटेशन बि ॾाढी डिसेंट हुई। सो बिस्मिल्लाह करे मां कढ़ाई मां हिकु गिरायो हुयो त कढ़ाई बि 8.5 आउट ऑफ 10। सो ही लास्ट में पेपर खणी आया, मूंखां दस्तखत वठनि, आरटी मुंहिंजे नाले ते करे छॾियनि। मज़ाक थो कयां, रिव्यू वतन। सो कढ़ाई एतिरी सुठी हुई जो मां कुझु पार्सल बि कराई ऐं लास्ट में बिल ॾिठोमांसि त मुंहिंजा थक ई लही विया। ॿिए हंधि मिंट मार्गरीटा 499 आहे त हिते 390 आहे। ईअं ई कढ़ाई में ऐं ॿियनि आइटमनि में बि डिफरेंस मिलियो। सो आरटी जा रेट बि मुनासिब अथव ऐं एम्बियंस बि बहितरीन अथव। टू बी ऑनेस्ट, अगरि लाड़काने में तव्हांखे सुठी एम्बियंस खपे ऐं सुठो खाधो खपे त आरटी बेस्ट अथव।